दोस्तों अज शमन अली मीराली जो एल्बम है यार हूँ वॉल्यूम है 61 ही 1996 जो रिलीज़ है। इन जी सिलेक्शन कार है अली हैदर उनड़। इन में तमाम बेहतरीन गीत इन एल्बम में ये समझो तो शमन अली मीराली जो गलो ख़राब हो इन वक्त 1996 में। इन काफ़ी देर का ये समझो तो 4 या 5 महीनन का बाद शमन अली जो एल्बम आयो ॿाहिरों। जो इन दौरान शमन अली जो गलो ख़राब हो शमन अली बीमार भी हो। इन एल्बम की तरफ हलूँ था तो इन में तमाम बेहतरीन गीत गाया शमन अली। उन्हनि मां जीअं त आहे हिकिड़ो कलाम याद कर सो ॾींहुं दिल बर याद कर। ही माना इंडियन धुन ते आहे कलाम, ज़बरदस्ती गीत है। कुछ दोस्तन जा कमेंट्स आहिनि। पहिरीं कमेंट्स आहे वहीद अहमद सुपर हिट एल्बम शाबान सोलंकी माशूक अहमद सुपर हिट एल्बम अदा वॾियूं महिरबानी अदा लख कुर्ब। ॿियो बि दोस्त आहे हुन जी कमेंट्स आहे वहीद अहमद दिलूं मोकिलियूं आहिनि, वॾी महिरबानी वहीदा। एहसान अहमद सोलंकी नाइस वीडियो अदा लख कुर्ब लख एहसान। तव्हांजूं महिरबानियूं कमेंट्स कयो पिया, वॾियूं महिरबानियूं। मूंखे ख़ुशी थी थिए ख़ुशी के दौरान एल्बम रिलीज़ इन्फॉर्मेशन वीडियो में ठाहियां पियो। काफ़ी दोस्तन के यह खबर न होंगी तो ही रिलीज़ इन्फॉर्मेशन वीडियो है। इन में को भी गीत शामिल ना है। जी तव्हांखे ॿुधायमि तो शमन अली मीराली जी इन दौरान तबीयत ॾाढी ख़राब हुई, गलो ख़राब हो। कहिड़ी वजह से इन जो गलो ख़राब हो या असांखे मालूमात कोन है। बाकी इन दौरान बीमार हो शमन अली। ये समझो तो 4 या 5 महीना का बाद एल्बम आयो ॿाहिरों शमन अली जो। बारे में कलाम भी पंहिंजी शायरी मतलब यो कलाम वहीद हकड़े लिखियो हो। वो नालो शमन अली पंहिंजो इन में हणायो हो। तो बीमारी जो बुधी भी पुछण कोन आहे तू। इतने शमन अली जो आवाज़ तव्हां सुञाणे वेंदव। तव्हां ये ॿुधा हूंदा एल्बम 11, 12 ऐं 13 टे एल्बम ये जेके हैं इन टिनी में एल्बम में शमन अली जो आवाज़ ये समझो वज़नदार आवाज़ आहे। उन खां बाद वरी सही थी वियो आहे। वरी जीअं मिसाल 14 एल्बम आयो, वरी 15 आयो, वरी अॻिते आया। हलूं था इन जे पहिरें कलाम लाइ जेको वहीद हकड़े जो आहे। किस्मत सां मिलियो आहे वेह जानी सिकत लाहिण दे। उन खां पोइ इहो इंडियन धुन ते आहे। उन खां बाद आहे सागर शाह जो कलाम बेदर्दा रब वॾो थी। इहो भी इंडियन धुन ते आहे। उन खां पोइ वहीद हकड़े जो आहे कलाम, इहो भी इंडियन धुन ते आहे। शहर शहर ॻाल्हि वई खुली प्यार जी पिरी हा कवई हुली। उन खां बाद गुलाम रसूल जो कलाम आहे याद कर सो ॾींहुं दिल बर याद कर। उन खां पोइ शफ़क़त सुमरे जो कलाम आहे ओ सोना मतलब इहो कलाम फोक धुन ते आहे। उन खां पोइ गोहर गदाई जो हिकिड़ो कसीदो आहे आबण हुबदार है दरदा है कर्मा वालिया वो सही शामिल मां शरदा है पियो शबीर शबरदा। ज़बरदस्त माना इहो कसीदो आहे। उन खां पोइ आहे अख्तियार शाह जो कलाम आहे मुंहिंजी आह भी खुदा वटि संग दिल नेठ त पुॼंदी। उन खां पोइ कलाम आहे खादिम नसीराणी जो कलाम आहे विछोड़े में सनम दिल घबराए थी रात जे वेले तोले पई तड़पाए। उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम आहे साथियड़ा जानियड़ा छा ठही हज साथ निभाए हा। उन खां पोइ वरी वहीद हकड़े जो कलाम आहे। वहीद हकड़े जो ना है बल्कि आखिरी ईद जो कलाम आहे छा ईद कबी सा यार जंहिंमें तू न हूंदे शामिल हर खुशी हुआ बेकार जंहिंमें तू न हूंदे शामिल। एल्बम कंप्लीट थी चुको है।
जिन दोस्तों खे वीडियो पसंद आयो हुजे वीडियो खे लाइक ज़रूर करे पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करे जीअं उन्हनि खे थोरी मालूमात हासिल थी वञे।